पंहिंजा वे ड्रामे जी दोस्तों ज़बरदस्त अपडेट अची चुकी है जेका तव्हां सां शेयर करण वारा आहियूं। हिन वीडियो के आखिर ताईं डिज़ाइन थी सके तो असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अवां जो चैनल है दोस्तों। अॼु जी अपडेट ज़बरदस्त थियण वारी है। दरअसल दोस्तों ॿियों स्पेल भी हाँ फाइनल थियण वारो आहे। पंहिंजा वेरी जो टीज़र तव्हां ॾिठा आहिनि, हाणे प्रोमो भी तमाम जल्द हिन ड्रामे जो अचण वारो आहे। जीअं ॿियों स्पेल फाइनल थींदो यानी 50 एपिसोड ताईं शूटिंग मुकम्मल थी वेंदी, पोइ इन जो प्रोमो ऐं पहिरियों एपिसोड हलायो वेंदो। टीज़र तव्हांखे हुननि ॾेखारिया आहिनि, प्रोमो नाहे मोकिलियो। प्रोमो तॾहिं मोकिलींदा जॾहिं एपिसोड फस्ट हलाइण लाइ तयारी कई वेंदी, पोइ 2 ॾींहं या 1 ॾींहुं पहिरियों प्रोमो मोकिले पोइ एपिसोड हलायो वेंदो। जी हाँ दोस्तों, असल में जो हिन सूमर ते चांस आहे न त नेक्स्ट महीने त पक्को ड्रामो हलंदो। हाणे ॿिए स्पेल जी भी शूटिंग फाइनल में पहुची चुकी है। पोइ वरी 3 स्पेल स्टार्ट कयो वेंदो। अहिड़े हिसाब सां पंहिंजा वे ड्रामे जा धड़ाधड़ एपिसोड ईंदा वेंदा। पोइ लगातार शूटिंग भी गॾु हलंदी रहंदी, ड्रामो भी हेॾो हलंदो रहंदो, शूट भी थींदो रहंदो। बाक़ी ड्रामे जा टीज़र तव्हां ॾिठा, तव्हांखे त ज़बरदस्त वणियो ऐं ड्रामो आहे भी एक्शन वारो ज़बरदस्त आहे। दोस्तों अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते जी अपडेट तव्हांखे सुठी लॻे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूर कंदा। और सिर्फ़ ऐं सिर्फ़ उदासी टीवी यूट्यूब चैनल के इन्हीं चैनल ते अव्हांखे हर अपडेट हर ड्रामे जी किस्त जेका भी हूंदी मिलती रहंदी। नवा ड्रामा हुजनि या पुराना ड्रामा हुजनि, ख़ासि करे नवे ड्रामे जी एडवांस में अपडेट तव्हांखे हिन चैनल ते मिलंदी उदासी टीवी ते।